अल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ दिल जमा बस। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अज़ीज़ और दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जो लखे मेहरबानियों अणखुट एहसान जय रब जी ज़ात बाबरकात तव्हां और असांखे अॼु न ख़ैर ख़ैरियात जे मौके ते पंहिंजे पाक घर में कट्ठे करे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद फुरकान हमीद जे पढ़ण ऐं उन जे ॿुधण जो मौक़ो नसीब अता फरमायो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो त रब्बे ज़ुल जलाल हिन क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद हिन क़ुरान मजीद जे सम्झण ऐं सम्झाइण खां बाद उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जंहिं मरहूम व मग़फ़ूर हाजी मोहम्मद हसन जे रूह के ईसाल सवाब पहुंचाने जे लाइ ये खैर खैरियात जो प्रोग्राम कयो वियो आहे, क़ुरान मजीद जो जलसो रखियो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला उन मरहूम जे कब्र के जन्नत जो बाग बनाए ऐं वारसन के अल्लाह तबारक व तआला पाण में एके मोहब्बत इत्फाक जी तौफ़ीक़ अता फरमाए। छो त ही बरकत वारा भलारा प्रोग्राम थींदा ही एके मोहब्बत सां। जमात में सुलह हूंदो, एको मोहब्बत हूंदो त भलारा बरकत वारा प्रोग्राम थींदा रहंदा। जने एको मोहब्बत हली वही हर शइ हली वेंदी
अल्लाह तबारक व तआला उन मरहूम जे कब्र के जन्नत जो बाग बनाए ऐं पोयों वारसन अजीजन के पाण में एक मोहब्बत जी तौफीक अता फरमाए। जिया रब जी ज़ात बाबरकात अज कुरान मजीद जी कचहरी में गड विहारियो आ, ये क़यामत जे दिहाड़े पैगंबर जे पाड़े वारी जन्नतुल फिरदौस में अल्लाह गड विहारे। जेका तादो तव्हां जे आडो अल्लाह जे कुरान मजीद जे पारे 15 जी पहिरीं आयत तिलावत कई वई। इन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला महबूब मुस्तफा जे मेराज जे जिक्र के मुख्तसर अंदाज में बयान फरमायो। असली बयान आए सूरत नजम में। ये सूरत बनी इसराइल पारे 15 जी पहरी आयत। इन आयत में अल्लाह तबारक व तआला महबूब मुस्तफा जे मेराज के मुख्तसर अंदाज में बयान फरमायो। किए फरमाए कड़े अंदाज में? ये हकीकत पुछनी है अल्लाह जो कुरान का। दिल जे मोहब्बत से दुरूद पढ़ो तो हकीकत अल्लाह जो कुरान का पुछो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तने रब जी ज़ात बाबरकात 15 पारे जी पहिरीं आयत में महबूब मुस्तफा जे मेराज जे जिक्र के ज़ाहिर कंदे फरमायो। खुदा जो कुरान तो फरमा सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दी लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना लहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। हर एक नबी के रब जो मेराज थींदो आ, पर फरशत मेराज थींदो आ। मुझे इमामुल अंबिया के रब जो मेराज थींदो आ, अर्श मुअल्ला का मथे मेराज थींदो आ। अल्लाह फरमा ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा इमामुल अंबिया मां रब जी ज़ात बाबरकात तो के फरशत मेराज कराया हा, मथे अर्श का न घुराया हा। मां खुदा कादर हा, कुव्वत वारो हा, हर जाते हाजिर नाज़िर हा। पर मां रब जी ज़ात बाबरकात तो के फरशत मेरा जो न कराम मथे अर्श का घुराम। इन्हीं में मां अल्लाह जी हिकमत हुई। हर एक नबी के रब जो मेराज थींदो आ, पर फरशत मेराज थींदो आ। हजरत आदम अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, मैदान अरफात जे अंदर मेराज थींदो आ। हजरत नूह अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, बेड़ीअ जे अंदर मेराज थींदो आ। हजरत यूनुस अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, मछीअ जे पेट जे अंदर मेराज थींदो आ। हजरत अयूब अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, बीमारी जंद्र मेराज थींदो आ। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, बाह जे आड़ा जंद्र मेराज थींदो आ। हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, मिन्ना जे मैदान में अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जे कातिय जेठो मेराज थींदो आ। हजरत ज़करिया अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, करट जेठो मेराज थींदो आ। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो आ, किनान जे खूह जे अंदर मेराज थींदो आ। मूसा कलीमुल्लाह के रब जो मेराज थींदो आ, वादी तूर ते मेराज थींदो आ। मुझे इमामुल अंबिया के रब जो मेराज थींदो आ, पर अर्श मुअल्ला का मथे मेराज थींदो आ। अल्लाह फरमा ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा सरताजुल अंबिया मां रब जी ज़ात बाबरकात इन्हीं जे करे तो के फरशत मेराज न कराम मथे अर्श का गुराम। तो जिया मां अल्लाह सारी कायनात के सारी मखलूकात के तो पैगंबर जो शान दिखारिया ऐ तो पैगंबर के मां अल्लाह पांजू निशान दिखारिया। इन्हीं जे करे मां रब जी ज़ात बाबरकात तो के फरशत मेराज न कराम मथे अर्श का घुराम। तो जिया मां अल्लाह सारी कायनात के सारी मखलूकात के तो पैगंबर जो शान दिखारिया ऐ तो पैगंबर के मां अल्लाह पांजू निशानियों दिखारिया। जे फरशत मेराज थे
अर्श अज़ीम जो सैर कीअं थिया, कुर्सी कलम जो दीदार कीअं थिया, सिदरतुल मुंतहा जो सैर कीअं थिया, मलाइकनि सां मुलाकात कीअं थिया, जन्नत जो सैर कीअं थिया, जहन्नम जो हाल मालूम कीअं थिया। अल्लाह फरमा इन्हीअ जे करे मां रब जी ज़ात बाबरकात तोखे मथे घुरा में मां अल्लाह सारी कायनात के तो पैगंबर जो शान ॾेखार में ऐं तोखे मां अल्लाह पंहिंजूं निशानियूं ॾेखारम। दुनिया के धोखो ॾियण वारा, अवाम के अहमक बनाने वारा, असा के वहाबी लहाबी चवण वारा, पान के आस के रसूल सॾाइण वारा चवंदा आहिनि साईं ये मुस्तफ़ा जे मेराज जा मुनकर आहिनि। मेराज जो मुनकर त तूं आ, छो त तू जो अकीदो ई आ जियां अल्लाह हर जाते हाज़िर नाज़िर आ, इं रसूलुल्लाह भी हर जाते हाज़िर नाज़िर आ। इहो तुझो अकीदो आ, जे इहो तुझो अकीदो आ त तू जे अकीदे मुताबिक मेराज जो इनकार आ। जेको हर जाते हाज़िर नाज़िर हूंदो आ उहो हिक जातो ॿिए जाते न वेंदो आ। मुस्तफ़ा बैतुल्लाह को बैतुल मुक़द्दस वया, बैतुल मुक़द्दस को सिदरतुल मुंतहा ते वया, 7 आसमान पार कयूं, अर्श अज़ीम ते वया। अल्लाह जे लाइ चइबो त अल्लाह मके को मदीने वियो, बैतुल्लाह को बैतुल मुक़द्दस वियो, फर्श को अर्श ते वियो, छो हर जाते हाज़िर नाज़िर आ। उहो वञण को पाक आ। जेको हिक जाइ को मुंतकिल थी ॿी जाइ ते वञे उहो हर जाइ ते हाज़िर नाज़िर न हूंदो आ। जे हाज़िर नाज़िर त पोइ मेराज छा जो, पोइ तो तू मुनकर आ। जे मुस्तफ़ा फर्श ते भी आहिनि, अर्श ते भी आहिनि, त पोइ मेराज छा जो आ। महीनो रजब जो आ, 27 जी रात आ। बैतुल्लाह जे भरसां हज़रत उम्मे हानिय जे घर में अल्लाह जो रसूल आराम में पिया हन। हाज़िर नाज़िर जो मसलो हेॾे ज़ाहिर थियो, इल्म ग़ैब जो मसलो अॻियो अचे थो। अल्लाह जो रसूल आराम में पिया हन। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां जन्नत जी सवारी साण करे आयो, जे इमामुल अंबिया के आराम मां उतारियो। इन ॻाल्हि के सभु मञनि था, देवबंदी, बरेलवी, शिया, सुन्नी, गैर मुक़ल्लिद, मौदूदी सभु मञनि था त मुस्तफ़ा के जिब्राइल अदब एतराम सां आराम मां उतारियो। दुरूद पढ़ो दिल जमा बस। इतो ॿियो मसलो खुलियो कहिड़ो त हर वक्त इल्म ग़ैब जो ॼाण वारो अल्लाह आ। जे इमामुल अंबिया के इन ॻाल्हि जो अॻ में इल्म हुजे हा त मूंखे रब्बे दुल जलाल बैतुल्लाह को बैतुल मुक़द्दस घुराईंदो, नबियन जी इमामत कराईंदो, इमामुल अंबिया लक़ब ता फरमाईंदो, अर्श अज़ीम जो सैर कराईंदो, कुर्सी कलम जो दीदार कराईंदो, सिदरतुल मुंतहा जो सैर कराईंदो, अल्लाह पाण सां मेराज कराईंदो। जो उन रात इमामुल अंबिया जे अखिन के आराम न अचे हा। या रात मुस्तफ़ा जे निंड जी हुई, एरे मकाम जी ख़बर हुजे। अल्लाह जे रसूल सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर सिद्दीक़ के फरमा, अबू बकर ओरे था, हजरत अबू बकर सिद्दीक़ आयो। अल्लाह जे रसूल फरमा, अबू बकर ॻाल्हि ॿुध। हिकिड़े ॾिहाड़े अल्लाह जे हुक्म सां मके पाक मां हिजरत करणी आ, अबाणे वतन के छॾणो आ, मके पाक मां लॾणो आ, बैतुल्लाह जी जुदाई करणी आ। उन हिजरत वारे सफ़र जो संगती मां मोहम्मद करीम जो तू अबू बकर हूंदे। ॻाल्हि ॿुधाए छॾे बस। जॾहिं हिजरत वारी रात आई, वक्त त विच ते काफ़ी गुज़री वियो। अल्लाह जे रसूल अध रात जे टाइम ते सैयदना सिद्दीक़ अकबर जो दरवाजो खड़कायो। अंदरों आवाज आयो, मन दकल बाब केरो आ दरवाजे ते? जवाब तो मिले, अन मुहम्मद रसूलुल्लाह सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू बकर दरवाजो खोल, मां इमामुल अंबिया आयो हां। जल्दी हजरत अबू बकर सिद्दीक़ बाहर निकता। अल्लाह जे रसूल फरमायो, अबू बकर अध रात जो टाइम आ, दरवाजे ते बीठे अंदरों है कंहिंजे इंतजार में। साईं तो इमामुल अंबिया जे इंतजार में बीठो में। अबू बकर तो के कियां खबर पई था जो अल्लाह जो रसूल ईंदा हिजरत वारी रात? इमामुल अंबिया जो अक़ीदो आहे त इल्म ग़ैब जो ॼाण वारो अल्लाह आ।
शाह सिद्दीक अकबर जो मकाम आ उनके तो अल्लाह जो रसूल फरमाए पुट तो के किए खबर पई जे अज इंतजार कई अल्लाह जो रसूल कुर्बान वञा मां अज इंतजार न कयो आ जह रात तो मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे नबुवत वारे जुबान मुबारक सा फरमायो त अबू बकर हिकड़े ॾियारे अल्लाह जे हुक्म सा मक्के पाक मो हिजरत करनी आ अबाणे वतन के छडणो आ मक्के पाक मो लडणो आ उन हिजरत वारे सफर जो संगती तू अबू बकर सिद्दीक होने उन रात को वठी अबू बकर पांजे अखिन तो आराम के हराम करे छडियो आ त मता अल्लाह जो रसूल अजरे मा निंड में तो पियो जा हे अबू बकर जो इश्क इमामुल अंबिया सा त उन वक्त खोटी अखन जे मथो आराम हराम करे छड़ियो थे वो अल्लाह जे रसूल जो अल्लाह सा इश्क छाए वो त को अल्लाह के खबरा भी रसूल के खबरा जे इमामुल अंबिया के अग में इन रात जो इल्म हुजे हो अखन के आराम न थिया पर बेखबर बेमयार जिब्राइल अलैहिस्सलाम आयो अदब एहतराम सा इमामुल अंबिया के निंद्र में जागाए हजरत उम्मे हानी अल्लाह जे रसूल जी पुफिया हजरत हमजा साईं हजरत अब्बास साईं जी भेणा जन जो घर तुर्कन वारे हरम में हुयो हाने तो हुकूमत वो हरम शहीद करे छड़ियो आ बाबे अब्दुल अजीज खां बैतुल्लाह दे अंदर अचबो त खबे हथ ते तवाफ करे बाबे अब्दुल अजीज बाहर निकरबो त सजे हथ ते तुर्कन वारे हरम में सुतून उम्मे हानी वो मौजूद हुयो हाने शहीद कराए हरम वधायो तो इते अल्लाह जो रसूल आराम में प्या हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम वडे अदब एहतराम से अल्लाह जे रसूल के उतारियो इमामुल अंबिया फरमांदा जिब्राइल शागाल सजी जिंदगी अल्लाह जो पैगाम आणींदो आ पर जाग में पैगाम आणींदो आ कदे भी निंड में न उठायो थी अज को अल्लाह जे तरफों खास पैगाम खणी आवा खास न्यापो खणी आवा जे आराम मा उतारियो थी हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज क्यो अल्लाह जे रसूल कुर्बान वञा साईं आदम अलैहिस्सलाम को वठी तो इमामुल अंबिया तो हर हिक नबी दे मा अल्लाह जो पैगाम आणींदो आ पर एडो इज्जत वारो पैगाम न अग में कहीं बे नबी दे आंदो आ न तव्हां दे आंदो आ जो अल्लाह जे तरफा अजो खास खुशखबरी वारो पैगाम तो महबूब मुस्तफा दे खणी आयो आ नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर थोड़ा टाइम बचायो अल्लाह जे रसूल एड़ो पैगाम न कहीं बे नबी दे आंदो आ न तव्हां दे कदे आंदो आ जो अज अल्लाह जे तरफों ताने पैगाम खणी आवा जिब्राइल शागाल केड़ी खुशखबरी खणी आवा साईं जन्नत जी बोराक सिंगारे कुबे सजबल डोम बधी आयो हां अक्सा मस्जिद जे अंदर आदम अलैहिस्सलाम कोठी ईसा रूह तो सारा नबी तहां जे इंतजार में बीठा अज रब्बे दुल जलाल तवा के मेराज ते घुरायो आ अल्लाह पांजो दीदार कराइंदो इनाम इकराम अता फरमाइंदो से अल्लाह जे मुलाकात जी तैयारी क्यों एडी खुशखबरी बुधी अल्लाह जे रसूल फरमा पो जिब्राइल थोरो इंतजार कर तमा अल्लाह जे शुक्राने जो सजदो त क्या नमाज त पढ़ा शुक्राने जो सबक मिलो जने अल्लाह तहां जे मन जी मुराद पूरी करे दिल जी उम्मीद पूरी करे त अल्लाह जो शुक्राने जो सजदो क्यों बरकाता नमाज पढ़ो जने तकलीफ अची वने मुसीबत अची वने त सलातुल हाजात बरकाता नमाज पढ़ी अल्लाह को दुआ करो दुख में भी रब के याद कबो सुख में भी रब के याद कबो नेमत मिले तो शुक्र कबो वठे तो सब्र कबो अल्लाह जे रसूल फरमा जिब्राइल मां पेरो तो पांजे रब जो सजदो त क्या ना बरकाता नमाज पढ़ा हतीमा वारी जाते बरकाता नमाज पढ़ी अल्लाह जो रसूल बाहर निकतो जन्नत जी सारी सिंगारी बीठी अल्लाह जो रसूल फरमाया त गड्ढा का वडी घोड़े का नंढी खच्चर जेतरी जन्नत जी सारी सिंगारी बीठी तैयार थी इमामुल अंबिया उनते चढ़न जो इरादो फरमायो अञा चढ़िया कोन
इरादो फरमायो जन्नत जी बोरा का खुशिया में जंप पई खाए ट्रप पई खाए। जिब्राइल अलैहिस्सलाम लगाम के छिड़बनी धमकी दे फरमाया खबरदार कायनात जो सरदार तुझे मथों सवारी कन आए तू थी करें गुस्ताखी झल पांजे जान के बुल्लन का जान के न लोड झल पांजी जान के। जन्नत जी सवारी रोई करे अर्ज क्यों ओ जिब्राइल झिणका न दे धमकियों दड़का न दे अजो कायनात जो सरदार मुझे मथों सारथ न अजो न खुश थिया त मुझे खुशी जी केड़ी रात इंदी मां त खुशियों में पांजे जान के नथी झले सगाए। जिब्राइल रब मुझे रोण ते रहम क्यों थी अल्लाह मुझे दुआ के कबूल क्यों थी। जने जन्नत जंदर ऐलान थियो त महबूब मुस्तफा मेरा चते वेंदा बैतुल्लाह खोठी बैतुल मुक़द्दस तो जमीनी सफर हिकड़ी जन्नत जी बोराक ते कंदा जन्नत जी सवारी ते सवार थींदा। मां कुंड में रोई करे रब के अर्ज में ओ मुझा मौलाए करीम सारे जन्नत जे सवारन में सारे जन्नत जे बुराकन में माण पाण के कमजोर थी समझाए मां पाण के घट थी समझाए। मुझा रब तू कादरा कुवत वारो आ जे जिब्राइल के हुक्म करे मुझे मथों संजव जी सिंगारे वने ए महबूब मुस्तफा मुझे मथों सवार तन त तोखे वडी ताकत आ। मां रोई रब के अर्ज क्यों में पांजी कमजोरी पेश कई में अल्लाह जो हुक्म जो पाण के घट कंदो मां अल्लाह वधाए छॾींदोमांस जो पाण के वधाईंदो मां खुदा घट करे छॾींदोमांस। जन्नत जी सवारी कमजोर न हुंदी आ पर हुन आजिज़ी ज़ाहिर कई कमजोरी ज़ाहिर कई मुझा रब मां सभिनी को पाण के घट थी समझाए कमजोर थी समझाए ऐं तू वडी ताकत वारो आ। अज जे करे जिब्राइल के हुक्म त मुझे मथों संजव जी सिंगारे वने जो मेराज वारो सफर रो रब जी ज़ात बाबरकात हिकड़ी जन्नत जे सारिया जे दुआ के कबूल क्यों आ। हिजरत वारे सफर में रब जी ज़ात बाबरकात हजरत अबू अयूब अंसारिया जे दुआ के कबूल क्यों आ। हिजरत वारो रस्तो भी सागो आ मेराज वारो रस्तो भी सागो आ। हिजरत जो मंजिलों भी सतन मेराज जो मंजिल भी सतन सागे रस्ते सा अल्लाह जे रसूल जी हिजरत भी अथिया मेराज भी थियो आ सागो ही रस्तो आ। जने मदीने मुनव्वर जे अंदर इतला मिलो तो महबूब मुस्तफा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे मुशरिकन जे तकलीफन को तंग अची करे मदीने मुनव्वर हिजरत कयूं अचन था। खबर पई मदीने जे अंसारन के त अल्लाह जो रसूल असाने अचन था। दुरूद पढ़ दिल जमा बस सारा मदीने जा अंसार खुशी में न था मापिन मर्द ऐं मायूं घरन के सिंगारन था इंतजाम कन था त अल्लाह जो रसूल ईंदा पहिरियों पहिरियों असां पंहिंजे अंगण ते आणींदासे महबूब मुस्तफा जी मेहमान नवाजी कंदासे रब जूं रहमतूं हासिल कंदासे। सारा मदीने जा अंसार मर्द ऐं मायूं इमामुल अंबिया जे आमन जी तैयारी था कनि। सारे मदीने जे अंसारन में हजरत अबू अयूब अंसारी गरीब ऐं मिस्कीन हो घरवारी के फरमाए तो ओ अल्लाह जी बानी मदीने जा अंसार सब तैयारियों था कनि तू छो चुप कई वेठी आ पाण भी तो कुछ कयूं न। घरवार थी जे अबू अयूब तोखे खबर न है तो सारे मदीने जे अंसारन में असा मिस्कीन गरीब हूं जे खबर आ जब मदीने जे मालदारन वडा इंतजाम क्या हन वडियूं तैयारियों क्यों न असा मिस्कीन मानू इमामुल अंबिया जे आमन जो केड़ो इंतजार कंदासे केड़ो बंदोबस्त कंदासे हु कायनात जा सरदार असा जे अंगण ते किए इंदा। हजरत अबू अयूब अंसारी फरमाए तो ओ अल्लाह जी बानी गलती न कर जे मदीने जा मालदार महबूब मुस्तफा जा गुलामन तसा गरीब कंजा गुलाम हूं असा भी तो उन्हीं इमामुल अंबिया जा उम्मती हूं जा मदीने जा मालदार उम्मती न जो असा जो कमा असा था क्यों जो अल्लाह जो कमा अल्लाह जे हवाले क्यों दा कर बिस्मिल्लाह खण बुहारी कर तैयारी घर के बुहार। हजरत अबू अयूब अंसारी बाल्टी खणी शिनकार करे तो
गरीब आने घर रखे तैयार था कन मदीने जा मानू मर्द मायूं आंगुरन जा इशारा था कन दिसो मिस्कीन अयूब अबू अयूब जे मोहब्बत के दिसो अजो रब मदीने वारन जे मथो रादी थियो आ जो मदीने वारन जे मथो चोडियां जो चंद्र नाज़िल थियो आ अरबन जो ननियूं ननियूं छोकरियों मदीने जे अंसारन जो छोकरियों इमामुल अंबिया जे आमद में खुशी में शेर थियो चोन अजो रब साजे मथो रादी थियो आ जे मदीने वारन जे मथो जो चोडियां जो चंद्र नाज़िल थियो आ सबनी जी मोहब्बत हिको में वधका हर को चवे तो अल्लाह जा रसूल पिरो असां जे अंगण ते कदम घुमायो पिरो असां जी दावत खाओ मेहरबानी करे असां जी मेहमानी खाओ सारा मदीने जा अंसार हिको में वध मोहब्बत में लगा प्यान अल्लाह जे रसूल अल्टो त सबनी जी मोहब्बत हिको में वधा हाने कंखे राजी क्या कंखे रंज क्या हाने त समूरा उम्मीद में बीठान जने हिकड़े जी दावत कबूल कमे त बेन जो उम्मीदा खत्म थी वेंदियूं सबनी जी मोहब्बत हिको में वधा दुनिया जो दस्तूर जी अजुकल इनामी स्कीमा निकरी पयुन आन त सिधी सो नाजायज सिधी से जुआ ठगिया कार कुड़े में थी निकरे मोटरसाइकिल थी निकरे पर्चू कटायो इंतजार क्यों नंढा वडा बीठा हुंदा जरा कंजे कुणे में कार थी निकरे कंजी मोटरसाइकिल निकरे हाली सब उम्मीदन में बीठा हुंदा जंजे कुणे में कार निकरी वई हो तो खुशी सां वेंदो हलियो कंहिंखे मोटरसाइकिल मिली वई यो खुशी सां वेंदो बिया ना उम्मीद थी बीह रहंदा यार असांजी न निकती मां चो तव्हां कार कुणे में निकरे कहिड़ी खुशी आहे मोटरसाइकिल जे मिलण जी कहिड़ी खुशी आहे जेका अल्लाह जे रसूल जे आमद जी मदीने जे अंसारन खे खुशी अल्लाह जे रसूल मिलनी जे मोहब्बत के ॾिसी करे फरमायो पुट मुंहिंजे लाइ जहिड़ा मालदार तहिड़ा मिसकीन जहिड़ा अमीर तहिड़ा गरीब मुंहिंजे लाइ सभु हिकु जहिड़ा हाणे मां पंहिंजो फ़ैसिलो अल्लाह जे हवाले कयां थो पुट तव्हांखे अल्लाह जो फ़ैसिलो क़बूल आहे सबनी जो कबूल आहे पाण फरमा मां ॾाचीअ जे मुहार खे छॾियां थो जंहिंजे घर मुंहिंजी ॾाची वेठी मां मुस्तफ़ा उन जो महिमान थींदुमि सबनी जो सही आहे अल्लाह जे रसूल ॾाचीअ जे मुहार खे छॾियो आहे सारा मदीने जा अनुसार इन इंतजार में बीठा न त केर मदीने वारन में खुश नसीब जंहिंजे लाइ अल्लाह जो फैसलो अचे तो मुस्तफ़ा उन जा मेहमान थियनि था समूरा इंतजार में ईंदा बीठा न अल्लाह जो हुकुम अची वियो ओ जिब्राइल जी रब जलील जिब्राइल जल्दी कर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ॾाचीअ जे मुहार खां वठी करे मुंहिंजे मिस्कीन बाने अबू अयूब अंसारी जे घर में वेहार हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम मुबारक होतो जहां जो अबू अयूब अंसारी दिसे तो डाची गिले को ट्रपियो घरवारी के फरमाया तो अल्लाह जी बानी जल्दी अल्लाह जे शुक्राने जो सजदो कर जे रब पांजे मथो रहम क्यों महबूब मुस्तफ़ा के असा मिस्कीनन जो मेहमान बढ़ायो थे इतो सबक मिलो जने अल्लाह का मन जी मुराद पूरी करे दिल जी उम्मीद पूरी करे त रब के राजी करणो उन जे शुक्राने जो सजदो करणो जो हिजरत वारे सफर में रब जी ज़ात बाबरकात अबू अयूब अंसारी जे दुआ के कबूल क्यों मेराज वारे सफर में हिकड़ी जन्नत जे सवारी जे दुआ के कबूल इमामुल अंबिया सवारियत सवार थिंदा हाने बैतुल्लाह को बैतुल मुक़द्दस रे जन्नत जी बोरा कहलियो जो बैतुल्लाह जो चौधारी वडा वडा पहाड़ दुनिया जो दस्तूर है टाइम जमल भी थे बुधाइजो ठीक है ना मां तो मेरे भाव के मजाक कई हम दुरूद पढ़ दिल जमा बसा कोई भी मौलवी अचे उनके बिल्कुल जाता मां तो आयो ही तो जो ना दुरूद पढ़ दिल जमा बसा अच्छे ना उनके हाँ हाँ बिल्कुल अच्छे उसको बुलाओ दुनिया जो दस्तूर है का भी सवारी मथे चढ़ दिया तो अगो पासो मथे थी पोयो हेठ लाहियत लहंदी तो अगो पासो हेठ पोयो पासो मथे हा मुझा रब तुझे कुदरत कुर्बान वना जन्नत जे बोरा कजा अग्या पेर पहाड़ ते त अगियूं जगह नंढियूं थी वञनि थियूं पोयूं जगह डिघियूं थी वञनि थियूं अगा पेर अॻिते वधी वियो पोयां पेर पहाड़ ते अची विया त पोयूं जगह नंढियूं थी वञनि थियूं अगियूं जगह डिघियूं थी वञनि थियूं महबूब मुस्तफ़ा के मेराज वारे सफ़र में अल्लाह सवारीअ जो लोडो भी बर्दाश्त न कयो विचते वाक़या तमाम घना बैतुल मुक़द्दस में आदम अलैहिस्सलाम कोठी इमामुल अंबिया तो सारा नबी
इंतजार में बीठा हन, इस्तकबाल जेला बीठा न के राज को महबूब मुस्तफा जे मकाम जो मुकाबलो कर जो सब नबी इमामुल अंबिया जे इंतजार में बीठा न सारी कायनात के इकट्ठे कर पर महबूब मुस्तफा जो मकाम मथे जंहिंजे इस्तकबाल जे लाइ नबी बीठा पर एतरो जरूर चोबो तो खुदा खालिक मुस्तफा मखलूकात इमामुल अंबिया आबिद अल्लाह महबूद नबियन सां मुलाकात थी मुसाफ़ो थियो सलाम कलाम थियो मुसल्लो विछायो पियो अल्लाह जो अमर थियो जिब्राइल जी रब्बे जलील जिब्राइल मुझे महबूब मुस्तफा के मां अल्लाह जो पैगाम पहुंचाए तो ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा इमामुल अंबिया मुसल्ले जी मालकी क्यों नबियन के नमाज पढ़ायो अजमा रब्बे दुल जलाल सारे नबियन के आदम अलैहिस्सलाम कोटी ईसा रूह लाए तो सारे नबियन के तो महबूब मुस्तफा जे इमामत जो शरफ अता फरमाइंदो में ऐ तोखे मां अल्लाह इमामुल अंबिया लक़ब अता फरमाइंदो जै महफिल में जै जगह ते महबूब मुस्तफा मौजूद हुजन चो कहीं नबी के भी नमाज पढ़ाने जो हक नाहे वो मुस्तफा के हाज़िर नाज़िर समझी ऐ बीहे तो मुसल्ले ते तो जड़ो गुस्ताख आहे कोन जाते महबूब मुस्तफा मौजूद हन उते कहीं नबी के नमाज पढ़ाने जो हक नाहे जे इमामुल अंबिया इजाज़त दन त हजरत अबू बकर सिद्दीक इमामत करे सके तो जो अबू बकर जी इमामत कराण इमामुल अंबिया जी इताअत अल्लाह जे रसूल जी ताबेदारी अबू बकर जी इमामत कराण अल्लाह जे रसूल जी ताबेदारिया इताअत छो त अमर इमामुल अंबिया जो मञण वारो अबू बकर सिद्दीक अल्लाह के खबर ही त अबू बकर सिद्दीक जे मथो एतराज थींदो इन जे करे उन जो मकाम अल्लाह तबारक व तआला मुस्तफा जे मौजूदगी में ॾेखारियो जेकी अल्लाह मुखों चवरायो तव्हां खे ॿुधायो उन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए साईं जन पूछी चुका हन उन जो इंशाअल्लाह तफसीली बयान थींदो पुरानी मस्जिद सा वेही वफादारी करणो तव्हां असांजो कम आहे अजर ॼणो अल्लाह जो कम आहे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।